ख़बर शामिल कंदासीं। नवाबशाह मां ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद जे रिपोर्ट मुताबिक़ कीनिया में क़त्ल थी वियल सीनियर सहाफ़ी टीवी एंकर अरशद शरीफ जे क़त्ल ख़िलाफ़ नवाबशाह यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां नवाबशाह प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। उन मौक़े ते नवाबशाह प्रेस क्लब जे सदर मुशरफ अली भट्टी, इस्माइल डोमकी, अयाज़ हुसैन डायरी, साबिक़ सदर बख्श अली जमाली, रिज़वान थेबो, फयाज़ कलेरी ऐं AK सिंध न्यूज़ जो ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद ऐं ॿियनि चयो त सहाफ़ियुनि जो क़त्ल आम बंदि कयो वञे ऐं क़त्ल में मुलविस क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। उन्हनि वधीक चयो त पाकिस्तान में सहाफ़त करणु संगीन गुनाह थी वियो आहे। सच लिखंदड़ सहाफ़ियुनि खे मुल्क ऐं बैरूनी मुल्क में क़त्ल कयो वञे थो। गुज़िरियल ॾींहुं सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ खे कीनिया में क़त्ल कयो वियो आहे। उन्हनि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कयो त वाक़िए जो नोटिस वठी तहक़ीक़ाती कमेटी ठाही वञे त जीअं हक़ीक़ी क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सघिजे।